पासे ख़बर शामिल कंदासीं। राणीपुर खां त दाता अलशहबाज़ होटल एंड रेस्टोरेंट राणीपुर जे सरवाण अमीर बख्श वसाण जी सालगिरह तक़रीब दाता होटल राणीपुर ते मुनक़िद कई वई। तफ़सील मूजिब राणीपुर जे सोशल वर्कर, समाजी अगवान ऐं दाता अलशहबाज़ होटल जे सरवाण अमीर बख्श वसाण जी 42वीं सालगिरह तक़रीब दाता होटल ते मुनक़िद कई वई। तक़रीब में K2K न्यूज़ जे CEO लकी ओशाक जियामड़ो, सिकंदर जियामड़ो, कलीमुल्ला भट्टी DPO वसाण ऐं राणो ख़ान वसाण समेत शहरियन, समाजी अगवान ऐं वापारियन शिरकत करे केक काटियो ऐं संदसि वॾी ज़िंदगी ऐं कामयाबी लाइ दुआऊं घुरियूं। मुबारक सालगिरह जी सब था ॾियनि, आयल अॼु महिमान सभई ख़ुशि था ॾिसजनि। हर दिल खुशियों में झूमी झूमी गाए थी, सालगिरह जी मुबारक थी। अल्लाह साईं